तो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था त जेको हिन काइनात में कामयाब माण्हू आहे उहो आहे कहिड़ो। कामयाब माण्हू चइबो छा खे ऐं अॼु जे दौर में जेको कामयाब माण्हू आहे उहो कहिड़ो आहे। मिसाल तौरु असां वटि कामयाब माण्हू उहो आहे जंहिं वटि मिल्कियत घणी आहे, जंहिं वटि बिल्डिंगियूं घणियूं आहिनि, ज़मीन घणी आहे, फैक्ट्रियूं घणियूं आहिनि, उहिदा घणा अथसि, वॾो माण्हू आहे, कामयाब आहे। हिकु मिसाल थो रखां, उन खां पोइ ॻाल्हि थोरो अॻिते ॿुधायां। मिसाल इहा त हिकिड़ो फ़क़ीर हिकिड़े बादशाह वटि आयो। उहो फ़क़ीर टाइप जो माण्हू हो, सादो सफ़ा, पेरें उघाड़े ॿराड़ी जो सफ़ा फ़क़ीर। बादशाह ॾिसी ऐं चयुसि त क़यामत वारो हिसाब ॿुधाए त उहो छा आहे, कीअं थींदो। फ़क़ीर खे चयईं, फ़क़ीर चयो साईं करे थो ॾेखारियां। चयईं करे ॾेखार। फ़क़ीर वियो, हिकिड़ो थाल वॾो हुजे, उहो पाणी जो ट्रिचकंदड़ भरे अचे, उन बादशाह जे आॾो रखियईं। चौपल हुयसि कोन, उन ट्रिचकंदड़ पाणी में अंदरि बीह। चयईंसि बादशाह अॻे चयईं त मां फ़क़ीर वली मोहम्मद हिकु जोड़ो कपिड़नि जो, हिकु पटको ऐं लठ सॼी ज़िंदगी बुल ॾेई पाणी मां ॿाहिरि निकितो। बादशाह खे चयईं इन साॻे पाणीअ में बीह, जेका मिल्कियत अथई उहा ॿुधा। बादशाह अंदरि बीह, रुगो पाणी में बादशाह पेर नरम ट्रिचकंदड़ पाणी उन में बीह। चई मां फलाणो बादशाह कपिड़ा, मां वटि कपिड़ा बि त बादशाह वटि हज़ार ड्रेसूं आहिनि, उन्हनि जा नाला जेसि ताईं घणे बुल ॾेई ॿाहिरि निकितो। चई हे हिते मां नथो ॿुधाए सघां, मूं वटि एतिरी मिल्कियत आहे। चई हिसाबु इन्हनि सभिनि शयुनि जो तोखां थींदो, किथां अथई, कीअं गॾु कई। असां सॼी दुनिया जा रहंदड़ मुस्लमान कारून खां नफ़रत कंदा आहियूं, मां धरती ॻी वई हुअसि। क़ुर जो ज़िक्र आहे, मशहूरु आहे, सभिनी ताईं पोइ ॻाल्हि पहुतल हूंदी। सबबु उन जो छा हो, जो हुन वटि मिल्कियत एतिरी जो 40 खचरनि ते हुनजे खज़ाने जूं चाबियूं खणंदा, उन खे धरती ॻी वई। असां सभु माण्हू उन जो नफ़रत कंदा आहियूं। केर बि न चाहींदो आहे त मुंहिंजो अहिड़ो किरदारु हुजे जो धरती ॻी वञे। कमु सभु छा कंदा आहियूं, पंहिंजो पाण ते ॾिसूं त सभु कारून वारो उको धुक खे छॾियूंसि था, 5-850 लख माण्हू खे। कमु सभिनि जो उहो आहे। मिसाल असां सभु माण्हू जेका ज़ाती ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं इन लाइ न त मिल्कियत हुजे, पर इन जी नफ़ी बि कोन्हे का त न हुजे। इन में बुनियादी हिकिड़ो फॉल्ट आहे, उहो हे आहे माण्हू खे घर, पाणी, इज़त, जान ऐं माल जो तहफ़ुज़ हिन दुनिया जे कानून में मूजिबि हर माण्हूअ जो बुनियादी हक़ आहे। इंसान आहे, खाधे लाइ बि शइ खपंदी अथसि, घर बि खपंदो अथसि, तालीम, सिहत ऐं पाणी, इहे रियासतुनि ऐं मुल्कनि जूं ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि त हर हिकु शहरी खे ॾियनि। जेके न आहिनि, ज़ाती मिल्कियत जो तस्वर आहे, जंहिंजे करे हे सभु नुक़सानु थियो आहे। मिसाल तौरु मुंहिंजी जान, मुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजी जेको ज़ाती मिल्कियत आहे उन खे को बि नुक़सानु न अचे। मोट में तव्हां ॿियनि जो जेको बि नुक़सानु कयो, मुंहिंजी खे नथा ॾियो। इन करे पाड़े में जेकॾहिं चोर पिया आहिनि, कंहिंजे घर मां मेंह काईंदा वञनि त पाड़े वारो इन खे नथो, मुंहिंजी का थींदनि छा। ॿिए कंहिंखे नुक़सानु पवंदो, माण्हू ख़ुशि थींदा। इहे समाज, मुल्क, क़ौमूं, हुकूमतूं, इहे अहिड़े क़िस्म जा अमल, ॻाल्हियूं, किरदार लाहींदियूं आहिनि। मिसाल तौरु असां वटि हुकुमरान सभु चवंदा आहिनि सियासत माना ठगी, कूड़, बिशनाइप। तव्हां ॾिसंदो त उहे सभु माण्हू सियासत कंदा आहिनि। उहो इन करे जो वॾे में वॾी मिल्कियत ऐं दौलत कमाइण जो पाकिस्तान में हिकु ई तरीक़ो आहे, तव्हीं सियासत करियो वफ़ाक़ी। अरब खरबपति सभु थी विया। असांजे लाइ इहो कानून हो त घर न ॾिबो, सिहत न ॾिबी, तालीम न ॾिबी, रोज़गार न ॾिबो माण्हुनि खे। बाक़ी माण्हुनि खे इहो चइबो त तव्हीं जाहिल आहियो, इल्मु कोन्हेव। जाहिल तव्हां न आहियो जो माण्हुनि खे इल्मु न ॾिनो अथव ऐं मथां था पुछो त तव्हां जाहिल आहियो। तव्हां ज़ालिम न आहियो जो माण्हुनि खे रिज़्क़ न ॾिनो अथव, हुनजे कब्ज़ो कयो अथव, हुनजे बचनि जे रिज़्क़ खयो अथव। तव्हां दहशतगर्द न आहियो, तव्हां हज़ारनि तरीक़नि सां इंसान न आहिनि मारिया। इहे सभु ॻाल्हियूं उन हिकु ॻाल्हि सां सलाड़जनि थियूं त जेको पोरियत आहे उन खे उन गरम पाणी में बीह, जेको हिसाबु ॾियणो आहे क़यामत में, तकलीफ़ घटींदसि। जंहिं जेतिरी ठगीअ सां वधीक मिल्कियत गॾु कई आहे उन खे ओतिरी वधीक सज़ा ईंदी। हक़ मौजूद, जी सिंध।